ॿियो या चौथों भेरो वज़ीर आज़म बणाइण खां बहितर आहे त अवाम मूंखे हिकु भेरो मौक़ो ॾे, मायूस न कंदुसि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो एबटाबाद में वर्कर्स कन्वीनेशन खे खिताब चयाईं, पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ नून लीग या PTI न पर महांगाई आहे। पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो बेरोज़गारी ऐं महांगाई सां आहे। असांखे सोचणो पवंदो त छा 70 साला कुराड़नि जे हथनि में मुल्क जी हुकूमत ॾेई छॾियूं। मुल्की मसला हल करण ऐं अवाम जी ख़िदमत ॾुखियो न आहे, बस रुगो नियत ठीकु हुअणु घुरिजे। निगरान सिंध सरकार फौजी ठिकाणनि ते हमला कंदड़ जवाबदारनि जो फौजी अदालतुनि में ट्रायल करण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा कलदम बहाल करण जी इस्तदा। निगरान सिंध हुकूमत फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल रोकण जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण जी दरख़्वास्त कंदे मौक़फ़ अख़्तियार कयो आहे। फौजी ठिकाणनि ते हमलनि जे जवाबदारनि जो ट्रायल फौजी अदालतुनि में ई थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि बाबति ॾिनल फ़ैसिले ते नज़रसानी करे जेसि ताईं अपील नथी ॿुधी वञे तेसि ताईं फ़ैसिले ते अमल दरामद रोकियो वञे। असांजी पॉलिसी भारत इख्तियार कई ऐं मुआशी तरक़ी हासिल कई आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो आहे त हू पाकिस्तान जी मुआशी ॾुखियाईनि खे सम्झनि था। संदनि जोड़ियल पॉलिसियुनि ते मुल्क जी कारोबारी बिरादरी भरपूर अमल कयो आहे। जेकॾहिं संदनि दौर जी तरक़ी ऐं पॉलिसी जारी रहे हा त डॉलर अॼु 40 या 50 रुपयनि जो हुजे हा। ख़ासि सड़ककारी काउंसिल जी एपेक्स कमेटी जो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकर जी सदारत हेठि इजलास। आर्मी चीफ, निगरान वॾनि वज़ीरनि ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक। इजलास में परॾेही मुल्कनि जे सड़ककारी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते, स्मगलिंग जे रोकथाम ऐं खयल क़दमनि ते गौर वीचार। सड़ककारी मनसूबनि ते लाॻापियल वज़ीरनि जी ब्रीफिंग। चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि अमन अमान जी सूरतहाल बाबति आगाही ॾिनी। IMF सां कामयाब ॻाल्हियुनि खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 520 पॉइंट जी बात। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 57,200 पॉइंट जी सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर $2.14 सस्तो डॉलर 286 रुपयनि जो थी वियो। ऐं KP में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन, 4 दहशतगर्द मारिजी विया, 1 जवान शहीद। ISPR मूजिबि बुडेर वारे इलाइक़े में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जे ॾे-वठ में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां गोला बारूद ऐं हथियार हथ। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में लॉन्स नाइक मोहम्मद एजाज़ शहादत माणी।